Biology class now, chapter 5, lesson 9, MCQs. आवां biology जो उस्ताद नजीला चन्ना आवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कर। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे MCQs। असां वटि मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स आहिनि 10। सवाल नंबर पहिरियों ॾिसंदासीं। Which processes involve mitosis? कहिड़ा मरहला माइटोसिस में थियनि था? ऑप्शन ए में मुख़्तलिफ़ मरहला ॾिनल आहिनि, बी में, सी में, डी में पिणु मुख़्तलिफ़ मरहला ॾिनल आहिनि। असांखे इहो ॾिसणो आहे त कहिड़ा मरहला आहिनि जेकी माइटोसिस में थींदा आहिनि। ऑप्शन ए आहे ग्रोथ, रिडक्शन, डिवीजन एंड असेक्सुअल रिप्रोडक्शन। माइटोसिस में ग्रोथ त थींदी आहे, छो त आइडेंटिकल जीव घरड़नि खे जनम ॾियण वारो अमल माइटोसिस में ई थींदो आहे, ऐं असेक्सुअल रिप्रोडक्शन पिणु माइटोसिस में थींदी आहे। पर रिडक्शनल डिवीजन यानी क्रोमोसोम्स जो तादाद अधु ट्रांसफर थियण वारो अमल माइटोसिस में न थींदो आहे, मियोसिस में थींदो आहे। तंहिंजे करे ए ऑप्शन सही न आहे। बी आहे ग्रोथ, रिपेयर एंड असेक्सुअल रिप्रोडक्शन। ग्रोथ माइटोसिस में थींदी आहे, असेक्सुअल रिप्रोडक्शन बि माइटोसिस में थींदी आहे। रिपेयर वारो कमु पिणु माइटोसिस में थींदो आहे। तव्हांखे यादि हूंदो त असां पढ़ियो हुयोसीं त ज़ख़म वग़ैरह या धकु लॻंदो आहे त खल जो टुटणु, उते वरी जेके जीव घड़ा ठहंदा आहिनि उहे माइटोसिस जे ज़रिए ठहंदा आहिनि। तंहिंजे करे बी ऑप्शन दुरुस्त ऑप्शन आहे। सी आहे ग्रोथ, रिपेयर एंड सेमी कंजर्वेटिव रिप्लिकेशन। हाणे सेमी कंजर्वेटिव रिप्लिकेशन पिणु जेका आहे असांजी मियोसिस में थींदी आहे। ग्रोथ, रिडक्शन, डिवीजन, हिन में वरी ग्रोथ ऐं रिडक्शन डिवीजन अची वियो त यानी रिडक्शन डिवीजन बि मियासिस में थींदी आहे। सो सही ऑप्शन आहे बी। माइटोसिस में वाधवी जिस्म जी थींदी आहे, रिपेयर बि थींदी आहे, ऐं असेक्सुअल रिप्रोडक्शन पिणु माइटोसिस में थींदी आहे। सवाल नंबर ॿियो आहे व्हाट अकर्स इन मेटाफेज ऑफ माइटोसिस? माइटोसिस जे मेटाफेज वारे मरहले में छा थींदो आहे? ए क्रोमोसोम लाइन अप ऑन द इक्वेटर ऑफ द सेल। क्रोमोसोम जीव घड़ जे खते इस्तवा वटि सेंटर ते तरतीब में ईंदा आहिनि। बी क्रोमेटिड्स रीच द पोल्स ऑफ द स्पिंडल। क्रोमोसोम्स जेके आहिनि उहे असांजे जीव घरड़े जे पोल्स ॾांहुं वञी करे पहुचंदा आहिनि। हाणे इहो त टेलोफेज में थींदो आहे। क्रोमेटिड्स सेपरेट एंड मूव टू अपोजिट पोल्स। क्रोमेटिड्स जेके आहिनि उहे हिक ॿिए खां अलॻि थियाईंदा आहिनि ऐं अपोजिट पोल ॾांहुं हरकत कंदा आहिनि। इहो एनाफेज में थींदो आहे। क्रोमोसोम्स स्टार्ट टू कॉइल अप एंड बिकम विजिबल। इहो प्रोफेज में थींदो आहे त क्रोमोसोम्स जेके आहिनि उहे घाटा थींदा आहिनि ऐं उहे चिटा थींदा आहिनि। सही असांजो ऑप्शन आहे ए क्रोमोसोम्स लाइन अप ऑन द इक्वेटर ऑफ द सेल, या तव्हां हिनखे मेटाफेज प्लेट जे नाले सां पिणु यादि करे सघो था। त मेटाफेज में हिकिड़ी प्लेट ठहंदी आहे विच ते, सेल जे विच ते, उते क्रोमोसोम्स तरतीब में ईंदा आहिनि। तंहिंजे करे क्रोमोसोम इक्वेटर ते गॾु थियनि था या विच ते गॾु थियनि था, इहो मेटाफेज में थींदो आहे। सवाल नंबर 3 आहे सिलेक्ट दी मिसमैच्ड। मैच न थींदड़ ऑप्शन चूंडियो। ए एनाफेज, क्रोमेटिड्स मूव। एनाफेज में क्रोमेटिड्स जेके आहिनि उहे मूव करणु शुरू कंदा आहिनि। इहो ऑप्शन सही आहे। बी आहे प्रोफेज, सेंट्रियोल मूव। प्रोफेज में सेंट्रियोल जेके आहिनि उहे हरकत कंदा आहिनि। इहो ऑप्शन बि ठीकु आहे। सी आहे त टेलोफेज, न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसअपियर। टेलोफेज जेको आहे आख़िरी मरहलो आहे। उन जे दौरान न्यूक्लियर मेम्ब्रेन ॿीहर रीअपियर थींदो आहे, डिसअपियर कोन थींदो आहे। डिसअपियर जेको थींदो आहे उहो प्रोफेज में थींदो आहे, मुंड वारे में। सो सही ऑप्शन आहे सी, त इहो मिसमैच जेको स्टेटमेंट आहे उहो सी आहे। ऐं डी आहे त मेटाफेज में छा थींदो, क्रोमोसोम लाइन अप। इहो बि ठीकु आहे त क्रोमोसोम जेके आहिनि उहे इक्वेटर ते मेटाफेज वारे मरहले दौरान लाइन अप कंदा आहिनि। सवाल नंबर 4 आहे विच प्रोसेस अकर्स ड्यूरिंग प्रोफेज ऑफ माइटोसिस इन एन एनिमल सेल? एनिमल सेल जे माइटोसिस वारे मरहले दौरान प्रोफेज में छा थींदो आहे? डिवीजन ऑफ सेंट्रोमियर्स,
छा सेंट्रोमेयर्स जी डिवीजन थींदी आहे? हाणे सेंट्रोमेयर जी डिवीजन त इहा थींदी आहे मियोसिस में, हिते ॻाल्हि थियल आहे माइटोसिस जी। ॿियो आहे फॉर्मेशन ऑफ क्रोमोसोम्स, क्रोमोसोम्स ठहंदा आहिनि, इहा ॻाल्हि ठीकु आहे त प्रोफेज़ पहिरियों फेज़ हूंदो आहे, उन में ई क्रोमोसोम जेके आहिनि घाटा थी ऐं ज़ाहिर थींदा आहिनि। रेप्लिकेशन ऑफ डीएनए उहा पिणु कोन थींदी आहे प्रोफेज़ में। सेपरेशन ऑफ सेंट्रियोल्स, सेंट्रियोल्स जो जुदा जुदा थियण पिणु कोन थींदो आहे, त बी ऑप्शन सही करेक्ट असांजो ऑप्शन आहे त क्रोमोसोम्स जेके आहिनि उहे प्रोफेज़ जे दौरान ई चिटा थींदा आहिनि ऐं ज़ाहिर थींदा आहिनि। सवाल नंबर 5 आहे सीक्वेंस ऑफ फिजियोलॉजिकल चेंजेस बाय विच सेल कमिट सुसाइड। फिजियोलॉजिकल तब्दीलियुनि जी तरतीब जंहिं बाद सेल ख़ुदकुशी कंदो आहे या मरंदो आहे। हाणे सेल मरण जा असां ॿ क़िस्म मुख्य तौर ते पढ़ियासीं, एपोप्टोसिस ऐं नेक्रोसिस। तव्हांखे यादि हूंदो त एपोप्टोसिस फिजियोलॉजिकल प्रोसेस थींदो आहे सेल डेथ जो, ऐं नेक्रोसिस जेको आहे उहो कंहिं बीमारी या एक्सटर्नल रीज़न जे करे थींदो आहे। सो 5 सवाल जो सही जवाब आहे ए, एपोप्टोसिस। सवाल नंबर 6 आहे चूज़ द इनकरेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग मियोसिस। मियोसिस बाबति ग़लति बयान चूंडियो। ए, मेंटेन क्रोमोसोम नंबर फ्रॉम जनरेशन टू जनरेशन, इहो बि ठीकु आहे त मियोसिस ई आहे जंहिंजे करे जनरेशन टू जनरेशन क्रोमोसोम्स जो साॻियो ई तइदाद मुंतकिल थींदो आहे, बरक़रार रहंदो आहे। बी, रिड्यूसिस द डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोसोम्स टू हाफ, इहो बि ठीकु आहे त डिप्लॉइड नंबर क्रोमोसोम्स खे हेप्लॉइड नंबर क्रोमोसोम्स में तब्दील कंदो आहे। सी आहे टेक्स प्लेस इन जर्म सेल्स टू प्रोड्यूस गैमेट्स, जर्म सेल्स में मियासिस थींदी आहे त जीअं गैमेट्स पैदा थियनि, इहो बि ठीकु आहे। डी, प्रोडक्शन ऑफ न्यू सोमेटिक सेल्स फ्रॉम जर्म सेल्स, जर्म सेल्स या सेक्स सेल्स मां नवनि सोमेटिक सेल्स खे पैदा करणु। डी वारो ऑप्शन मियोसिस जे बारे में कोन्हे को, इहो ग़लति बयान आहे, सो डी ऑप्शन सही आहे। इहो इनकरेक्ट स्टेटमेंट आहे मियोसिस जे बारे में। सवाल नंबर 7, a type of cell division in which spore mother cell produces spores, कहिड़ी सेल डिवीजन आहे जंहिंमें मदर स्पोर सेल्स मां स्पोर्स ठहनि था? ए माइटोसिस, बी माइटोसिस, सी मियोसिस, डी बोथ ए एंड सी। हाणे असां ए माइटोसिस पढ़ियो ई कोन्हे को, हिकिड़ो थींदो आहे माइटोसिस, ॿियो थींदो आहे मियोसिस। सो तव्हांखे प्लांट में जेकी अल्टरनेशन ऑफ जनरेशन में असां मौज़ू पढ़ियो होसीं त तव्हांखे यादि हूंदो त हुन में स्पोरोफाइट पैदा थींदा आहिनि, उन्हनि मज़ा स्पोर्स पैदा थींदा आहिनि मियोसिस जे ज़रिए, ऐं पोइ वरी इहे स्पोर्स जेके आहिनि गैम्टोफाइट जनरेशन खे पैदा कंदा आहिनि, उन्हनि मज़ा वरी पोइ ठहंदा आहिनि गैमेट्स, ऐं गैमेट्स थींदा आहिनि फ्यूज़ ज़ाइगोट में, पोइ ज़ाइगोट माइटोसिस में वेंदो आहे त स्पोरोफाइट ठहंदो आहे। तंहिंजे करे मियोसिस वारो उहो अमल आहे जंहिंमें स्पोरोफाइट मज़ा स्पोर्स पैदा थींदा आहिनि मियासिस जे ज़रिए। सही ऑप्शन आहे सी। सवाल नंबर 8 आहे stage of mitosis in which chromatids reach the poles and their movement ceases। माइटोसिस जी कहिड़ी स्टेज में क्रोमेटिड्स पोल्स ते पहुचनि था ऐं संदन हरकत बंदि थिए थी? प्रोफेज़। हाणे प्रोफेज़ त पहिरियों फेज़ आहे जंहिंमें क्रोमोसोम एक्स सूरत में ज़ाहिर थींदा आहिनि। हिन में अञा क्रोमेटिड्स जेके आहिनि उहे पोल ॾांहुं वञण जी हरकत उन्हनि जी शुरू ई कोन थींदी आहे। मेटाफेज़, मेटाफेज़ जे बारे में तव्हांखे ख़बर आहे त हिन जे दौरान क्रोमोसोम्स जेके आहिनि उहे इक्वेटर ऑफ सेल ते लाइन अप थींदा आहिनि। ॿियो आहे एनाफेज़ ऐं टेलोफेज़। हाणे टेलोफेज़ बि आख़िरी मरहलो आहे, उन खां पहिरियां ईंदो आहे एनाफेज़, पर एनाफेज़ में इहो थींदो आहे त क्रोमेटिड्स जी हरकत शुरू थींदी आहे, स्पिंडल फाइबर्स जेके आहिनि कॉन्ट्रैक्ट थियण शुरू थींदा आहिनि, तंहिंजे करे हिते मूवमेंट सीज़स जी ॻाल्हि थियल आहे। चुरपुर बंदि किथे थींदी आहे? टेलोफेज़ ते। जॾहिं क्रोमेटिड्स पोल्स ते पहुची वेंदा आहिनि त इहे क्रोमेटिड्स जेके आहिनि हाणे उते पहुचण खां पोइ ते उन्हनि जी हरकत गुम थी वेंदी आहे, बंदि थी वेंदी आहे, ऐं पोइ उहे अलॻि अलॻि हिकिड़े न्यूक्लियस फॉर्मेशन ॾांहुं वधंदा आहिनि। सो ऑप्शन सही असांजो आहे ऑप्शन डी, टेलोफेज़ जे दौरान क्रोमेटिड्स पोल्स ते पहुची वेंदा आहिनि ऐं उन्हनि जी हरकत बंदि थींदी आहे। सवाल नंबर 9 आहे स्टेज ऑफ मियोसिस इन विच centromeres shorten and the paired chromatids are pulled away from one another। मियासिस जी कहिड़ी स्टेज आहे जिते सेंट्रोमेयर सोस खाइनि था ऐं क्रोमेटिड जोड़ा अलॻि थियनि था? ए आहे एनाफेज़ 2, बी आहे मेटाफेज़ 2, सी टेलोफेज़ 2, ऐं डी आहे प्रोफेज़ 2। हाणे प्रोफेज़ 2 त न थींदो छो त हिन में अञा क्रोमोसोम जेको आहे उहो पाण
ठहणु शुरू कंदा आहिनि, ज़ाहिर थींदा आहिनि। टेलोफेज़ 2 बिल्कुलु आख़िरी मरहलो आहे, जिते सेंट्रोमेयर जेके आहिनि उहे पंहिंजा स्पिंडल फाइबर्स पोइते करे वठंदा आहिनि ऐं उहे क्रोमेटिड जोड़ा अलॻि थी करे पोल्स ते पहुची चुका हूंदा आहिनि। मेटाफेज़ 2 बि कोन्हे को, छो त हुन जे दौरान सेल जो इक्वेटर जेको हूंदो आहे उते इहे क्रोमोज़ोम लाइन अप थींदा आहिनि। सही ऑप्शन आहे असांजो एनाफेज़ 2, जंहिंजे दौरान सेंट्रोमेयर सोर्स खाईंदा आहिनि ऐं क्रोमेटिड जोड़ा अलॻि थियनि था। सवाल नंबर 10 आहे, phenomena in which pair of homologous chromosomes fail to separate is called। homologous chromosomes जोड़नि जे अलॻि न थी सघण खे छा चइबो आहे? नॉन डिसजंक्शन, टर्मिनलाइज़ेशन, साइनेप्सिस या लिंकेज। लिंकेज असां कोन पढ़ियो आहे, साइनेप्सिस असां पढ़ियो हुयोसीं। साइनेप्सिस जो मतिलबु आहे होमोलॉगस क्रोमोसोम्स जो जोड़ो ठहणु, जंहिंमें क्रॉसिंग ओवर पिणु थींदी आहे। टर्मिनलाइज़ेशन हुयो मूवमेंट ऑफ कायस्मेटा। नॉन डिसजंक्शन ही उहो अमल आहे जंहिंजे दौरान होमोलॉगस क्रोमोसोम्स जेके आहिनि उहे अलॻि न आहिनि थी सघंदा। डिसजंक्शन चइबो आहे अलॻि थी सघण खे। सो ही असांजो ऑप्शन सही आहे। सवाल नंबर 10 जो जवाबु MCQ A। सवाल नंबर 10 सां गॾु असांजो अॼोको लेक्चर रिव्यू क्वेश्चन्स हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंधु ऑनलाइन स्कूल।